लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो सियासी कारकुन, नामियारो सियासी क़ौम परस्त कारकुन, नामियारो सियासी लेखक ऐं अॼुकल्ह उनजी पंहिंजी फ़िलासफ़ी आहे त सिंध वास बि हिकिड़ी फ़िलासफ़ी थी सघे थी जेका 2000 खां वठी हुनजो ख़्यालु आहे त हुनजे ज़हन में आई हुई। जनाब जगदीश आहूजा। जगदीश आहूजा हूअं त लाड़काणे में असां हुनजी सॼी फैमिली खे सुञाणूं था, पर ही पंहिंजी फैमिली में मुख़्तलिफ़ पंहिंजे भाउरनि भेणनि खां डिफरेंट बि आहे, डिफरेंट रहियो बि आहे। हिन जी पंहिंजी सियासत बि रही आहे ऐं असां चाहियूं था त हिन सां बि हाल वाल कयूं त किथे पहुतो आहे। जगदीश ख़ुशि हो, वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। असां चाहियूं था त जीअं त माहौल में हिकिड़ी मूंझ बि आहे ऐं माण्हू सम्झनि बि नथा, इन करे चऊं था त थोरो करे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़्याल थी सघे थो त पाकिस्तान खे, सिंध खे या दुनिया जे हिन हिसे खे को रस्तो मिली पए। इन लाइ असां चयो तव्हां सां बि ॻाल्हियूं के कयूं। सभ खां वल असांजो इहो ॼण त कस्टम ऐं रूटीन आहे त असीं पुछूं था तव्हां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जेका सांभर अथव, पीउ ॾाॾो परॾाॾो जेके बि ॾिठव उन खां वठी उहो करे ऐं पोइ पंहिंजा भाउर भेणूं केतिरा आहिनि ऐं पोइ पाण ते अचो त वरी तव्हां सां हिसाबु कयूं। महिरबानी डॉक्टर साहब, लीडर टीवीअ जो बि थैंक्स। तारीख़ जे शागिर्द हुजण जे हिसाब सां मां पंहिंजो तारुफ़ बि पंहिंजे रूट्स खां शुरू कंदुमि। त असां जेके आहूजाज़ आहियूं उहे तारीख़ी तौर ते अरोड़ वंशी आहियूं। असांजा वॾा अरोड़ वंशी आहे। जॾहिं राजा ॾाहिर जी शहादत थी थिए त उनजे भाउ या पुट जयसिंह आहे, उन सां गॾु कलर कार में असांजे वॾनि जलावतन सिंध हुकूमत क़ाइमु कई हुई। कलर कार माना जिते मोटर वे आहे हींअर मोटर वे आहे, उहो छा हो त उन वक़्तु सिंधू माथिरी, जंहिंखे मां सिंधूवास जो नालो ॾिनो आहे, सिंधू माथिरीअ में रुॻो सियासी 2 रियासतूं हुयूं, सिंध ऐं कश्मीर। कलर कार जे हिन पासे सिंध, कलर कार जे हुन पासे कश्मीर। पोइ जॾहिं मुल्तान बि फाल थी वियो अरब फ़ौजुनि हथां, त उन खां पोइ कश्मीर जे राजा चकवाल ज़िलो राजा जयसिंह खे ॾिनो त तूं हिते आज़ादु हुकूमत क़ाइमु कर। त उहो कैपिटल आहे, उहो कलर कार में अॼु बि तख़्ती लॻियल आहे। मां बि उते वियुमि त उते उहा तख़्ती पढ़ी जेको आहे सलमान नदवीअ जी, त हीअ जेको आहे कलर कार जलावतन सिंध हुकूमत जो गादीअ जो हंधु रहियो आहे। ऐं असां आहूजा उन्हनि ई हुकुमरान सां गॾु उते उहा जलावतन हुकूमत क़ाइमु कई। हाणे वॾा हितो विया या अरोड़ वंशी जीअं माना शिकस्त थी राजा ॾाहिर सां गॾु आहे, उनजी रूलिंग क्लास सां बिलोंग कंदा हुआ, इलीट हुआ। हा, इलीट हुया ऐं हुननि बि सरेंडर न कयो ऐं हुन सां गॾु हलिया विया जेको आहे हिते कलर कहार में। कलर कहार बि जॾहिं फाल थियो त पोइ सॼे पंजाब में छिड़ विछिड़ थी आहे। इन करे आहूजा सॼो ईअं वेंदो आहे त ॼण पंजाबी आहिनि, छो त मेजॉरिटी उनजी बिलोंग करे थी हाणे इंडियन पंजाब सां। अच्छा। पर असांजा जेके वॾा, असांजो वॾो ॾाॾो हो लधूमल आहूजा, लधोमल आहूजा। ही सम्झो त जीअं हो यहूदियुनि जे 1012 साल खां 1200 सालनि खां पोइ 19वीं सदी जी एंड में मोटिया आहिनि ऐं असांजे ॾाॾे अची घोघारो वसायो। त असां घोघारे वासी बि सॾिबा आहियूं, जितां जा चांवर सुखदासी ॾाढा मशहूरु आहिनि। त ईअं असांजे जेको आहे अमड़ ऐं दादा लधोमल आहूजा जे ख़ानदान मां आहिनि। इन करे ज़ात त आहूजा आहे, नुख लधाणी आहे। हाणे असांजो दादा जेको आहे निर्मलदास अमड़ पार्पती, उनखे 10 ॿार आहिनि। 10 ॿारनि में मां जेको आहे दादा चओ था वालिद लाइ। हा, वालिद खे असां वटि दादा चवंदा हुआ। त इन जे करे ईअं मुख़्तलिफ़ थींदो आहे। असांजी अमड़ खे बि वेंदे पहिरीं भाभी चवंदा हुआ। जॾहिं वॾे भाउ जी शादी थी त असां भाॼाईअ खे नई भाभी चवंदा हुआसीं। अच्छा। थिए थो घरनि में जेके अॻ में नाला आहिनि, पोइ ॿार बि पोइ उहो ई सॾनि था। त उन में मां जेको आहे भाउरनि में 8 नंबर ते आहियां, ॿारनि में माना 9 नंबर ते। 6 भाउरनि खां पोइ 7वीं भेण आहे, 9 भाउर आहियूं, 1 भेण आहे। ऐं उन खां पोइ थियो ईअं आहे त असांजे दादा जीअं अञा सेकेंड वर्ल्ड वार त 65 जी जंग पए लॻी त असांजे दादा जाइ पे ठहिराई। असां सां क्राइसिस ईअं थियो त असांजा वॾा हुया घोघारे जा मुखी, पर विरहाङे जे वक़्तु कंहिं असांजे ॾाॾे हरपाल दास ते या कंहिं ते जेको आहे
ॿार जे मर्डर जो केस हणी छॾियो। ओ नतीजे में उन्हनि केसनि में पोइ कंगाल बि थी विया, पोइ घोघारो छॾे हेॾे बि अची विया लाड़काने, त किराए जी जाइनि ते रहंदा हुआ। उन खां पोइ दादा जेको आहे हीअ सीता विलास लाड़काणो, जंहिंमें तव्हां बि आयल आहियो, सभु ईंदा आहिनि, इहा जाइ ठही पए त वर्ल्ड इहा जंग लॻी वई 65 वारी। उन खां 3-4 साल पोइ उहा जाइ ठही वई, त पोइ वरी ॿिंडीअ मां कामरेड सोभे जो ख़ानदान बि ईअं ई आयो, त जाइ जो वॾी त असां 10-12 हुआसीं। पोइ दादा हुनखे चयो, अॻे लिखतूं कोन हूंदियूं, ज़ुबान ई काफ़ी हूंदी, त हुनखे चयो त मथियों पोर्शन तव्हां खणो, मुंहिंजे ॿिए नंबर पुट जी शादी जॾहिं थींदी तॾहिं तव्हां ख़ाली कजो। अच्छा। ऐं हुननि ईअं ई कयो। एसलाल आहूजा अॼु जंहिं उहिदे ते मां आहियां सिंध यूनाइटेड पार्टीअ में, सिंध यूनाइटेड पार्टीअ जो फाउंडर मेंबर ऐं वाइस प्रेसिडेंट मुंहिंजो भाउ एसलाल आहूजा ऐं सुदामो आहूजा। त कामरेड सोभे जे असर हेठि भाऊ सुदामे खां वठी अजीत ताईं असां जेके बि भाउर ऐं भेण आहियूं उन पॉलिटिकल लेगेसीअ में अची वियासीं। उन में मुंहिंजो जेको वॾो वॾो भाउ आहे उहो रमेश लाल कयो। वालिद साहब त शायदि फूड डिपार्टमेंट में हो। हा, रेवेन्यू में बि हो, फूड में हो, पहिरीं टीचर हो, प्राइमरी टीचर हो। हा, उन जे ई शागिर्द हो। उहो ई शागिर्द जॾहिं टीचर थियो त असां सभिनि जो टीचर उहो हो, साईं लक्ष्मण दास लाड़काणे में। अच्छा। असां सभु ॿार उतां। हाणे वालिद साहब टीचर बि हो, फूड ऐं रेवेन्यू में बि। हा, एंड में फूड डिस्ट्रिक्ट कंट्रोलर थी रिटायर थियो। असांखे उहा ख़बर आहे। हिकिड़ी ॻाल्हि, हाणे वॾो भाउ केरु आहे? अदा रमेश लाल, वॾो उहो आहे, अमर खे सॾींदा रमेश मां हयात आहे हिते कराची। उन छा कयो? उन जो पॉलिटिक्स सां न हो। उन खां पोइ ॿियो एसलाल आहूजा, सुदामो। ठीकु। उहो जॾहिं जेको आहे उनजी हाणे डेथ थी 80 में, त उहो जेको आहे SUP जो फाउंडर में हुयो। उन खां अॻु में हिंदू पंचायत हैदराबाद जो बि रहियो हो, पर एज़ माना पॉलिटिकल रोल त हू जेको आहे SUP जो वाइस प्रेसिडेंट हुयो। पॉलिटिक्स में इंट्रस्टेड हुयो, पर एक्टिव पॉलिटिक्स न, पॉलिटिकल पॉलिटिक्स SUP में कई। हलो नंबर 3। उन खां पोइ भाऊ इंदिरलाल, पॉलिटिकल त हुयो, पर आख़िरी जेको आहे सालनि में उहो ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान HRCP जी CC जो मेंबर हो। अच्छा। तोड़े जो हुनखे कैंसर ई, पोइ लाहौर ऐं कोयटा जे इजलासनि में हुन शिरकत कई। त पॉलिटिकल माइंड सेट त हुयो, पर कंहिं पॉलिटिकल पार्टीअ सां राइट्स एक्टिविस्ट हो। हा, एंड में जेको पॉलिटिकल माइंड सेट हुयो, बाक़ी राइट एक्टिविस्ट हो। उन खां पोइ प्रकाश, डॉक्टर प्रकाश आहूजा, माय पॉलिटिकल मेंटोर। असांजे सॼे घर जो जेकॾहिं चइजे त हिकिड़ो प्रकाश, ॿियो जेको आहे कामरेड सोभे जो पुटु कन्हैयो लाल, इहे मुंहिंजा पॉलिटिकल मेंटोर बि रहिया आहिनि। प्रकाश ई हुयो जंहिं सॼे घर में इहा सॼी माना दुनिया में छा थी रहियो आहे, कहिड़ा आदर्श हुजणु खपनि। प्रकाश छा पढ़ियो? MBBS? प्रकाश LMC मां डॉक्टरी कई, पोइ सर्जन थियो, त हाणे उनजी 19 में डेथ थी वई आहे। न त असांजो पॉलिटिकल मेंटोर प्रकाश हो, पर हुनजी पाण पॉलिटिकल पॉलिटिक्स न आहे। हुन ऐं कन्हैया ॿिन्ही का बि पॉलिटिकल पार्टी जॉइन न कई। छाजे करे? जेको मूंखे ॿुधाईंदा हुआ ॿई, त हू चवंदा त हू हुया 2 ॼणनि जे असर में। हिकिड़ी कम्युनिस्ट फिलासफ़ी कार्ल मार्क्स हुनजी, ॿियो साईं जेम्स जी सिंध जी आज़ादी फिलासफ़ी। उहो किथे मिली फिलासफ़ी? हू त खणी सोभे जे करे। हा, उते ई माना लाड़काणे जो सियासी माहौल हो जेको हुननि मिलियो, त हुननि पार्टी रुगो इन करे जॉइन, हुनजा रिलेशन्स ॿिन्ही पार्टियुनि जी लीडरशिप सां हूंदा हुआ। अॻी जीअं थींदो, पर हुननि जो रुगो इख़्तिलाफ़ इहो हूंदो त उहो चवंदा हुआ त जेको आहे GSN जो आहे नेशनलिस्ट आहे, सोशलिस्ट न आहे, आज़ादी पसंदि आहे। ऐं हू जेके कम्युनिस्ट आहिनि उहे आज़ादी पसंदि न आहिनि। हुननि जो नुक़्ते निगाह इहो हो त सिंध आज़ादी वठणु हुनजो हक़ु आहे। GMC जी फिलासफ़ी त क़ौमी वतन आहे, ऐं उते सोशलिज़म राइज थियणु खपे। हाणे ॿिन्ही पार्टियुनि मुआशी सिस्टम सोशलिज़म हुजे, हा, ऐं बाक़ी नज़रियो आज़ाद। सम्झो त मां बि उहा ई फिलासफ़ी जेका मूंखे प्रकाश खां मिली, मां लॻी त उहा ई खई आहे। अच्छा, पोइ आज़ादी खां पोइ केरु आहे? उन खां पोइ ज्योति आहे। ज्योति ऐं प्रकाश ई असांजे, हालांकि मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजा 2 चाचा उहे बि लिटरेटर रहिया आहिनि, लिटरेचर सां शौक़ीन रहिया आहिनि, पर उन्हनि कॾहिं लेबर ई क़ाइमु न कई हुई। प्रकाश ऐं ज्योति ई आहूजा भाउर लेबर ई सीता विलास में क़ाइमु कई। ऐं ज्योति हिकिड़ो भेरो जेको आहे काको पिंजल हूंदो हो, भुटे जो लाॾलो,
उन जेको आहे उन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयो, उन में पिंजल जो जेको आहे भोतो साड़ियो वियो, पोइ ज्योतीअ ते वारंट निकिता। ऐं पोइ ज्योति कन्हैयो ऐं कामेड़ सोभो रूपोश थी बलूचिस्तान हलिया विया। अख्तर मेंगल जो वज़ीर अताला मेंगल वज़ीर नालो ऐं हो बिज़न जो गवर्नर हो, उन्हनि वटि वञी पनाह वरितऊं। इहो जेको ज्योति जेको रूपोश थियो, मुंहिंजे सियासी सफ़र जो आगाज़ हितां खां थो थिए। अच्छा, त कीअं जेको आहे अमड़ पोइ रोअंदी, घर में दर्द हो, वरी ज्योतिअ जे बदिले में प्रकाश ऐं भाऊ इंद्र ॿिन्ही खे जेल में विधो वियो ऐं 3 महीना जेल में हुया, सखर जेल में। त उन दौरान ई मुंहिंजी सियासी सफ़र जो त हाणे मूंखे सम्झो त इहो ज़ाती जेको दुख हो अमड़ जो, मां ॼण कसम खयो ॻोढ़नि जो, त इहो असां पलांद कंदा। ज्योति किथे आहे? ज्योति हाणे हिते आहे, कराचीअ में बि घरु अथसि, हैदराबाद में बि। छा थो करे? ज्योति जेको आहे पोइ कॉन्ट्रेक्टरी कई आहे, फूड वारी लाइन खई आहे, हुननि जी चाह बि न ज्योति उन खां पोइ प्रैक्टिकल पॉलिटिक्स न कई। छा पढ़ियो? ज्योतिअ ज़ुलॉजी कई, पर पोइ फूड वारी लाइन में उन कॉन्ट्रेक्टरी कई अॼु ॾींहुं ताईं उते। हाणे इंदर उन खां पोइ डॉक्टर विजय इंद्र त अची वियो, जेको आहे 3 नंबर ते जेको HRCP जो ॿुधायो। कैंसर में ऐं इंद्र जी जेका शादी थी आहे असांजी लव मैरिज ओनली 9 भाउरनि में, कामेड़ सोभे जी धीअ सां। अच्छा, उहा असांजी भाॼाई आहे। ओके। त बाक़ी अचूं था डॉक्टर विजय, तव्हां चङी तरह सुञाणो। मां जसाफ में हुउसि, विजय जेको आहे अवामी तहरीक SST जॉइन कई, पोइ असांजा मलाखड़ा नज़रियाती थींदा। त विजय खां पोइ वरी जेको आहे राजकुमार, विजय दुर्गो डॉक्टर न विजय खां पोइ अनीता पंहिंजी भेण, उहा हाणे वञी तमामु घणी स्टूडेंट लाइफ में बि हिकिड़ो भेरो बाइकाट करायो त उहा रस्टिकेट थी। ओके, इहो माना रिकॉर्ड आहे, हुन में आयो 3-4 छोकिरियूं माननि बाइकाट करायो। उहो इशू हींअर मूंखे यादि कोन्हे। त बहरहाल उहा उन वक़्त बि हुई। लिटरेचर त असां सभु पढ़ंदा हुआसीं, पॉलिटिकल लिटरेचर बि ऐं बैनुल अक़वामी सिंधी लिटरेचर बि। हाणे अनीता जेको आहे, अनीता बि कई आहे जेको आहे BSc कई आहे, ऐं उन खां पोइ त शादी थी वई। हाणे जॾहिं हुनजा ॿार वॾा थी विया आहिनि त हाणे चए थी आई एम डूइंग माई ओन सेल्फ। वांदी त समाज थो चए, उहा चए थी त असुल जेको मुंहिंजो वांदी माना त ज़िंदगी में हिकिड़ो टाइम अचे थो, ॿार बच्चा वॾा थी वञनि था त पोइ उहे पंहिंजे पेरनि ते बीहनि था। हाणे उहा सिंधुवास फाउंडेशन असां जेका ठाहीसीं हुनजी चेयरपर्सन आहे। विमेन एक्शन फोरम में बि एक्टिव आहे, सगा में बि एक्टिव आहे, लेडीज़ विंग कराची जी जनरल सेक्रेटरी आहे। हींअर तमामु घणी एक्टिव आहे, सियासत में अचणु चाहे थी, पर मां अॼु चवां थो त थोरो सबुरु। पोइ केरु आहे? उन खां पोइ जेको आहे राजकुमार आहूजा। उहो जेको आहे कंहिं बि पॉलिटिकल पार्टी में न हो, पर मां जेको जसाफ जो मेंबर थियुमि उन जे ई मार्फत फर्स्ट ईयर में थियुमि, उन जे ई दोस्त खे मूंखे राजूअ मिलायो। उन खां पोइ पाण जॾहिं काइदेज़म यूनिवर्सिटी में वियो त तमामु थोरा सिंधी शागिर्द आहे, त राजकुमार आहूजा काइदेज़म यूनिवर्सिटीअ जो जेको आहे मेहरान स्टूडेंट्स काउंसिल जो फाउंडर आहे। उते बि जेके बि शागिर्द वेंदा आहिनि उनखे ॿुधाईंदा आहिनि त हिन जो फाउंडर राजकुमार आहूजा आहे। पोइ मुंहिंजो आहूजा ॿुधी मूंखां केतिरा पुछंदा आहिनि किथे आहे। त उहो वरी मेहरान स्टूडेंट्स काउंसिल जो फाउंडर रहियो आहे। उहो हुनजे सियासी कैरियर जो हिकिड़ो वॾो जेको आहे ब्राइट स्टार आहे। बाक़ी पोइ प्रैक्टिकल पॉलिटिक्स हुन न कई आहे। उन खां पोइ मां आहियां तव्हांजे आॾो। उन खां पोइ अजीत आहूजा आहे, जंहिं सिजाग हिन में बालिक तंज़ीम में वरितो, नंढो विजय SST में हो अजीत, उन जो सुजाग बार तहरीक खां सिंध TV ताईं जो तजुर्बो तव्हांजे अखियुनि ॾाढो आहे। हाणे हू सिंध TV जो वन ऑफ द ओनर्स। हा, ठीकु आहे। ऐं हू घणो पढ़ियो कोन? केरु? अजीत जेको आहे इंजीनियरिंग कई। हा, पॉलिटिकल लिटरेचर सां अजीत जी सभिनि खां घटि रही, बाक़ी इंट्रस्ट त रहियो। उहो त ठीकु आहे। हाणे बाबा अम्मा काॾे विया? 95 में दादा गुज़ारे वियो ऐं 11 में असांजी अमड़ गुज़ारे वई। ठीकु, 16 साल अमड़ हुई दादा खां पोइ बि। ॿिन्ही में केरु ज़हीनो? ॿिन्ही जो पंहिंजो पंहिंजो गुण हो। याने असांखे 10 ॿार संभालणु, दादा त नौकिरीअ ते वेंदो ॿाहिरि आहिनि शहर में बि न हो, ॿाहिरि शहर खां ॿाहिरि। हा, त हफ़्ते ईंदो त 10 ॿारनि जी सॼी तरबियत त उन कई।
पर रोशन ख़्याली असांजे दादा ऐं अमड़ ॿिन्ही में हुई। तॾहिं असांजो घर वेंदे ईअं सम्झो त हूअं हिंदू ॻोल्हींदा आहिनि त हिंदुनि जे पाड़े में रहूं। दादा चयो त मूंखे उते न आहे रहणो। तॾहिं तव्हां ॾिठो हूंदो असांजी अपब्रिंगिंग में असांजे दोस्तनि जे हल्के में हिंदू कम्यूनिटी या घटि ऐं ॿियो सॼो जेको आहे उहो वधीक आहे। त पाड़े में एॾो सारो कम्यूनिस्ट कामरेड जमालुद्दीन। हा, उहो जमालुद्दीन अची रहियो। असां पहिरीं इन जाइ खां अॻु में जमालुद्दीन बुखारीअ जी जाइ में मथे किराए ते रहंदा हुआसीं। असां सभु ॼावा उते घणा बार असां उते जाइ बुखारी हाउस में। उन ई जाइ में मथे अज़ीज़ सलाम बुखारी रहियो। अच्छा, हा, हुनजे पुटु ॿुधायो। अच्छा, मूंखे अज़ीज़ सलाम जी ख़बर न आहे। मां ॿुधायांव थो। ऐं कामरेड जमालुद्दीन बुखारी जे हवाले सां ॿुधायो उनजे कामरेड जमालुद्दीन जे फर्ज़ंद मुकरम बुखारी तव्हांजो पाड़ेसी त कामरेड अज़ीज़ सलाम उते रहियो। पोइ कामरेड अज़ीज़ सलाम जेको उहो सभिनी खे चवंदो त हिकु त सिंधी ॻाल्हायो। बिल्कुलु, इहो त तारीख़ी रिकार्ड आहे। ॿियो हो क्लेम जे ख़िलाफ़ु। हा, चवंदो जे हिंदू छॾे विया आहिनि त उहे हिननि हारियुनि खे ॾियो ज़मीनूं ऐं मिल्कियतूं। बिल्कुलु यूनिक कैरेक्टर हो हिन मामले में। उहो बि हिते रहियो। हा, सो हाणे तव्हांजी ज़ात हिते आहे। 10 भाउर हिकिड़ी भेण, 9 भाउर हिकु भेण, 9 भाउर 10 ॿार, अम्मा ऐं वालिद साहब। हा, ठीकु आहे। पाड़े में हिते रहे थो कामरेड जमालुद्दीन बुखारी साहब। ॿियो रहे थो चाचो अब्दुर्रज़ाक सुमरो साहब। हा, बिल्कुलु ठीकु आहे। हिते तव्हां रहो था लाड़कानी शहर में। भरिसां रेलवे जी पटड़ियूं विछायल आहिनि ऐं हेॾां वरी शहर जे पासे वञे थो रोड। सो तव्हां उते आहियो। उनजे भरिसां अॻियां थोरो चांडियन जो बंगलो आहे। हा, अॻे ऐं थोरो वरी अॻियां टेलीफोन जे पासे कामरेड सोबे ज्ञानचंदाणी साहब जी आहे जाइ। हा, बिल्कुलु। सो तव्हां हिते रहो था। हाणे पाण हिकिड़ो नंढड़ी साई वठी ऐं पोइ खणूं था बाक़ी हिसाब त जगदीश आहूजा जो छा थो थिए। ठीकु आहे। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब जगदीश आहूजा सां जारी आहिनि। ऐं वाक़ई आहूजा फैमिली या कलरकार वारो किसो उहो असां मां घणनि खे ख़बर बि कान्हे, घणनि ॿुधो बि कोन्हे। ऐं कीअं ही जलावतन थिया ऐं कीअं राजा ॾाहिर सां विया। पोइ राजा ॾाहिर खे अध में छॾे आया, राजा ॾाहिर खे माराए मोटिया। छा कयूं उहो त वरी धार किसो आहे। पर बहरहाल हिननि सिंध कॾहिं बि न छॾी ऐं सिंध में पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पॉलिटिक्स, बिज़नेस ऐं मुख़्तलिफ़ किरतनि में ही हिननि जा वालिदेन उहे मुसलसिल रहिया, अॼु ॾींहं ताईं आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां हिन किसे खे वरी अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।